सिंध हाई कोर्ट में मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿिनि जे क़तल केस में जवाबदारनि जी वरी ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां फौती पुलिस ऑफिसर शाहिद हयात जे केस में हैसियत बाबति पुछाणो कयो वियो। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त जेकॾहिं जवाबदार वरी थी चुका आहिनि त उन्हनि जी अपील छो मौजूदु आहे। वकील पारां मीर मुर्तज़ा भुट्टो क़तल वाक़े बाबति केतिरनि FIRs दाख़िल करण बाबति अदालत खे आगाही ॾिनी वई। अदालत सीनियर वकील जी गैर मौजूदगी सबब अपील ते ॿुधणी 6 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट में मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿिनि जे क़तल केस में जवाबदारनि जी वरी ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां फौती पुलिस ऑफिसर शाहिद हयात जे केस में हैसियत बाबति पुछाणो कयो वियो। अदालत रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं जवाबदार वरी थी चुका आहिनि त उन जी अपील छो मौजूदु आहे। वकील पारां मीर मुर्तज़ा भुट्टो क़तल वाक़े बाबति केतिरनि ई FIRs दाख़िल थियण बाबति अदालत खे आगाही ॾिनी वई। अदालत सीनियर वकील जी गैर मौजूदगी सबब अपीलनि ते ॿुधणी 6 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। कराची मां तफ़सील ॿुधंदासीं सिंध TV न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, आगाह कजो। आज मारवी सिंध हाई कोर्ट है। जस्टिस इकबाल अहमद चोड़ो जी अदालत अगूणे वजीर आजम शहीद जुल्फकार अली भुट्टो जे पुट अगूणी वजीर आजम शहीद बेनज़ीर भुट्टो जे भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿियनि जे क़तल केस में जवाबदारनि जी बरीयत ख़िलाफ़ दाख़िल अपीलनि ते ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान अदालत पुछाणो कयो त मरहूम पुलिस ऑफिसर शाहिद हयात जे केस में कहिड़ी हैसियत हुई। अदालत चयो त जेकॾहिं हू बरी थी चुका आहिनि त पोइ उन्हनि जी अपील छो मौजूदु आहे ऐं उन्हनि जे भाउ जी दरख़्वास्त छो दाख़िल थी आहे। वकील ॿुधायो त मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿियनि जे क़तल वारे वाक़े बाबति केतिरियूं ई FIR जेके दाख़िल हुयूं। हिकु FIR में शाहिद हयात बरी थी चुको आहे ऐं जॾहिं त ॿी FIR में संदसि अपील मौजूदु आहे। अदालत सवाल कयो त छा जेको आहे त उन जे वफ़ात खां पोइ संदसि भाउ अपील दाख़िल करे सघे थो। वकील आमिर मंसूर चयो त अहिड़ी नौवियत जो कानूनी सवाल नकीबुल्ला क़तल केस में बि साम्हूं आयो आहे, तंहिं करे ॿिन्ही मामलनि खे गॾु कयो वञे। वकील चयो त औलाद या बेवा जे बदिरां भाउ खे केस में पैरवी करण जो कानूनी अख्तियार हासिल न आहे। अदालत कानूनी नुक़्ते बाबति दरख़्वास्तूं जमा करण जी हिदायत कंदे ॿुधणी 6 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। जूनियर वकील अदालत खे ॿुधाया त सीनियर वकील फैसल सिद्दीकी सुप्रीम कोर्ट में मसरूफ़ आहे। फैसल सिद्दीकी जी गैर मौजूदगी सबब अदालत मुख्य अपीलनि ते ॿुधणी जेके आहे त पिणु मुलतवी करे छॾी आहे। वकील ॿुधायो त केस में शाहिद हयात समेत केतिरा ई जवाबदार फौत थी चुका आहिनि। रिपोर्ट मूजिब शाहिद हयात शबीर अमन कैमखानी आगा मोहम्मद जमील ऐं मसूद शरीफ वफ़ात करे चुका आहिनि। मीर मुर्तज़ा भुट्टो खे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 20 सितंबर 1996 ते कराची जे इलाइक़े ॿ तलवार भार सां मुबैना तौर मुक़ाबले में उन दौरान क़तल कयो वियो हो जॾहिं हू जलसे खां मोटी करे पंहिंजे घर 70 किलोमीटर वञी रहियो हुयो। वाक़े जा 2 केस जेके आहिनि त दाख़िल कया विया हुआ। हिकु केस सरकारी मुद्दियत में जॾहिं ॿियो केस मीर मुर्तज़ा भुट्टो जे वारसनि जी मुद्दियत ते दाख़िल कयो वियो हो। ट्रायल कोर्ट ॿिन्ही केसनि में समूरनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो हो, जंहिं ख़िलाफ़ जेको आहे त नूर मोहम्मद ऐं ॿियनि पारां अपील दाख़िल कई वई हुई। ठीकु आहे, महिरबानी अव्हांजी सिकंदर आगाह करण लाइ।